गुरु अमरदास साहिब जन टी पातशाही उन्हनि वटि हिकिड़ो सेवक ईंदो। उनजा जेके ॿई पेर हुया उन्हनि में कोई अहिड़ी तकलीफ़ हुई कि वीचारो लंगड़ाए करे हलंदो। चओ हरे राम। लकड़ीअ जो सहारो खणंदो, पर नियम अहिड़ो हुनजो सुंदर कि रोज ईंदो गुरुनि जा दर्शन करण। रोज महीने में 3 ॾींहं सतगुरनि जा दर्शन करण अचे। ऐं हुनजी हिकिड़ी सेवा ॿधियल हुई कि सुबुह जो जेॾीमहिल सतगुरु अमरदास साहिब जन नाश्तो कंदा हुआ ओॾी महिल उन्हनि जे लाइ उहो ॾही खणी ईंदो। चओ हरे राम। ॾही खणी ईंदो कि सतगुरु रोज नाश्ते में ॾही खाईंदा। रोज सेवा कंदो त सतगुरु भी हाणे इन नियम जा उहे भी आदि थी विया कि भाई वो सेवक ईंदो असांजे लाइ ॾही खणी ईंदो। रोज इहो नियम हलंदो रहियो। हिकु ॾींहुं अचण में थोड़ी देर थी वई त ॿिया सेवादारी चवनि पिया साईं समय थी वियो आहे, तव्हां नाश्तो कयो, भोजन कयो। चयूं न भाई ईअं कीअं, अञा उहो वीचारो सेवक आयो न आहे जेको रोज ईंदो आहे ॾही खणी। चओ हरे राम। शायद उन्हनि जो नालो भाई लधा। वो आयो ना है, रोज इंदो आ जेको ॾही खणी करे। थोड़ो इंतजार था कयूं, इंदो ही हूंदो। अवड उनखे देर छो थी ख़बर तो अचे पियो जेडी महिल ॾही खणी करे सतगुरु अमरदास साहिब जन वटि त विच बाजार में के उनखे वॾी सेठ रोकियो। चयुसि भी भाई हेॾे आ, मां तोखे रोज ॾिसंदो आहियां, काॾे तो वञे? मां पंहिंजे गुरुनि वटि तो वञा। हथ में ॾही हूंदी अथई तूं वटि रोज? हा, ये मुंहिंजी सेवा आहे, मां उन्हनि खे रोज ॾही पहुचाईंदो आहियां। नाश्ते में ॾही खाईंदा आहिनि मुंहिंजा सतगुरु, ये सेवा मां कंदो आहियां रोज। अच्छा, उनजो मजाक उॾाइण लॻो उहो सेठ। चवण लॻो कमाल आ, पेरनि में हलण जी ताक़त कोन्हे पर रोज लकड़ी जो सहारो खणी करे लंगड़ाईंदे लंगड़ाईंदे गुरुनि वटि वञे तो। कमाल आ भाई, अगर तुंहिंजो गुरु एॾो ई समर्थ आ, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, रोज तोखे ये सेवा कंदे कंदे मिलियो छा आहे? चओ हरे राम। सेवक ॾाढो सुंदर जवाब ॾिनो, चई मां कॾहिं कुझु घुरियो ई न आहे, मां उन्हनि खां कॾहिं कुझु घुरियो ई न आहे। ऐं तूं चए तो मिलियो छा आहे? अरे संसार जी वस्तु मिले चाहे न मिले, उन्हनि मूंखे पंहिंजे दर जी सेवा ॾिनी आहे, इन खां कोई वॾी शइ आहे? उन्हनि पंहिंजो सेवक इहो नाम ही मूंखे ॾिनो आहे कि हे असांजो सेवक आहे, इन खां वॾो कोई पद आहे? सेवक को सेवा बणे आई, हुक्म बूझ परम पद पाई। अगर असांखे कोई संत सतगुरु चई छॾनि भाई हे असांजो सेवक आहे, अरे इन खां वॾी कृपा त ॿी कोई थी नथी सघे। चओ हरे राम। कि उन्हनि क़बूल कयो हे असांजो आहे। चओ राम, इहो असांजो आहे। उन्हनि मूंखे सभु कुझु ॾिनो आहे सेवा ॾेई करे। चयूं अच्छा, ये सभु त ॾाढी सुठी सुठी ॻाल्हियूं करे तो, तुंहिंजा ॿई पेर जेके आहिनि ख़राब आहिनि, कोई हुन में तकलीफ़ आहे छा? तुंहिंजो गुरु एतिरो बि समर्थ न आहे कि तोखे ठीकु करे सघे? चओ राम। काफ़ी देर इहो वाद विवाद हलिया। उहो सेवक वरी जल्दी जल्दी करे पहुतो ऐं हिते सतगुरु इंतजार पिया कनि हुनजो, इंतजार ही पिया कनि। उन्हनि रोटी न खाधी कि भाई ॾही खणी अचे। पोइ हुनजो स्वीकार कयूं। अॼु उन सेवक हथ जोड़े हिकिड़ी प्रार्थना कई, अखियुनि में आंसू हुया। चयूं भाई रोए छो तो प्यारा? मुंहिंजा सतगुरु, मूंखे ख़बर आहे तव्हां समर्थ आहियो। हर कोई मुंहिंजी मजाक उॾाईंदो आहे कि मां लकड़ीअ जे सहारे तो हलां, मुंहिंजी सेवा जो मजाक उॾाईंदा आहिनि। अॼु त हद ई थी वई। हिकिड़े माण्हू मूंखे चयो कि तुंहिंजो गुरु अगरि समर्थ आहे त तुंहिंजा पेर ठीकु छो नथो करे? चओ राम। हथ जोड़े करे रोअण लॻो, चवण लॻो सतगुरु मां तव्हां खां कुझु न घुरियो आहे, पर ई कृपा कयो कि वाकई मुंहिंजा पेर ठीकु कयो त मां तव्हांजे दर जी अञा सुठी सेवा कयां। गुरु अमरदास साहिब जन खिलण लॻा, मुस्कुराइण लॻा। चयूं भाई असांखे कुझु थोड़ी ईंदो आहे इहो सभु, पर तूं एॾी सेवा करें तो, एॾी तुंहिंजी श्रद्धा आहे त मां हिकिड़े माण्हू खे ॼाणा जेको तुंहिंजो पेर ठीकु तो करे सघे। अच्छा ॿुधायो? चई पासे गांव में हिकिड़ो फ़कीर रहंदो अथई, शाह हुसैन हुनजो नालो अथई। उन वटि वञ, उनखे वञी अरदास कर, उनखे इहा चओ वञी करे वेनती कर कि मुंहिंजा पेर ठीकु कयो। चयो जो आ गया, सत वचन। हली वियो उहो सेवक ऐं
पतो पुछंदे पुछंदे पहुतो। ऐं शाह हुसैन केर हुया? उहे गुरु अमरदास साहिब जन जा ही शिष्य हुया। चओ हरे राम। उन्हनि जा ही सेवक हुया। उन्हनि खे खूब मञींदा हुया, खूब प्रेम कंदा। जीअं ई ॾिठऊं सेवक आयो आहे, विहारियूं, ॿुधाए भाई कीअं अचणु थियो आहे? वो थोड़ो क्रोध कंदा, गुस्सो कंदा। शाह हुसैन तुंहिंजो कीअं अचणु थियो? चई मूंखे गुरु अमरदास मोकिलियो आहे। अच्छा ॿुधाए भाई कहिड़े कम सां आयो आहे? चयूं कि भाई हे जेको पीर फ़कीर वेठो आहे शाह हुसैन, उन वटि वञी करे अरदास कर ऐं हुनखे चएसि कि मुंहिंजा ॿई पेर ठीकु कयो। चओ हरे राम। हाणे तो गुस्से में अची विया, क्रोध में आया। चयूं तूं मूंखे छा कोई हकीम वैद सम्झो आहे कि मां तुंहिंजा पेर ठीकु कंदुमि? इहो ई कमु बचियो आहे असां वटि। चई भाई मूंखे त मुंहिंजे सतगुरनि आज्ञा कई आहे, मां बिना पेर ठीकु करे हितां न वेंदुमि। उन्हनि आज्ञा ॾिनी आहे कि तुंहिंजो पेर ठीकु थींदो। चई ईअं कीअं न वेंदे? साम्हूं डंडो खणी आया, हिकिड़ो डंडो खणी करे हुनजे पेर ते हयूं। चओ हरे राम। उन शाह हुसैन ॾाढी जोर सां हिकिड़ो डंडो पेर ते हई, ॿियो वरी डंडो खणी करे ॿिए पेर ते हई। जीअं ई ॿ डंडा हुनखे ॿिन्हिनि पेरनि ते पिया, तुरंत उहो उथियो सेवक ऐं डुक पाइण लॻो। चई भाई हे त पागल थी वियो आहे। चओ हरे राम। हे त पागल थी वियो आहे, मूंखे लॻो कोई संत फ़कीर आहे, पर हे त डंडा थो हणे। डुक पाइण लॻो। पूरी आश्चर्य थियण लॻो कि मां हलां कीअं थो भाई, हलां कीअं थो? हथ जोड़े छॾियईं शाह हुसैन जे साम्हूं। शाह हुसैन चवनि था इहा ई त ग़लती तो करे भाई, तोखे लॻे थो मां तोखे डंडा आया त तूं ठीकु थी वएं। न न न, अरे इहो सभु करामत, इहे सभु कृपा उन सतगुरुअ जी अथई। बसि उहो वॾाई पंहिंजे सेवकनि खे ॾींदा आहिनि। मां त उन्हनि जो ई शिष्य आहियां, उन्हनि जो ई सेवक आहियां। चओ हरे राम। मूं में कोई शक्ति कोन हुई, मां तोखे त डंडा ई हयां, पर उन डंडनि में बि उन कृपा तुंहिंजे मथां कई आहे त तुंहिंजा पेर ठीकु थिया आहिनि। मतां तूं मुंहिंजा गुण गान ॻाए कि मां ठीकु कयो आहे तोखे। न न, अपने दास को दे वॾाई। पंहिंजे सेवकनि खे उहे वॾाई ॾींदा आहिनि। अरे उहो त गुण ॻाईंदे ॻाईंदे गुरु अमरदास साहिब जन वटि आयो। चओ हरे राम। उन्हनि खे ॿुधाइण लॻो कि सभु ठीकु थी वियो। उहो शाह हुसैन चए पियो कि सभु गुरु अमरदास जी कृपा अथई। गुरु अमरदास चवनि था न, इहे सभु प्रभु परमात्मा जी कृपा अथई, सभु प्रभुअ जी कृपा अथई तूं ते। तूं जेकी सेवा कई आहे, जेकी श्रद्धा रखी आहे, इहो करामत त प्रभु खे करणी हुई, ई कृपा त प्रभु खे तुंहिंजे मथां करणी हुई। चओ हरे राम। हरे कृष्ण। नंढी में नंढी सेवा अगर कोई प्रेम सां करे, भाव सां करे, श्रद्धा रखे, सेवा में याद रखजो हिकिड़ो नियम, नो एक्सपेक्टेशंस। कोई उम्मीद न रखजो भाई कि मां सेवा कंदुमि त मूंखे इहो फल मिलंदो, मां सेवा कंदुमि त मूंखे ऊंचो पद मिलंदो, मां सेवा कंदुमि त मुंहिंजी वाहवाही थींदी। न न, सेवा जो पहिरों नियम इहो ई आहे कि असांखे पंहिंजो मन मारणो आहे। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।